बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हमारे सी रहा हो टाइम न्यूज़ प्रोग्राम व्यूज़ टाइम। आवा यहाँ महताब अली नूर प्रोग्राम में अवां खे भली कार चऊं पिया। नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं पार्लियामेंट जे गॾियल सेशन दौरान इलेक्शन एक्ट तरमीमी बिल जहिड़ी रीति मंज़ूर करायो वियो, उनखे ई तकरारी करार ॾिनो वियो। इंतिहा नवां जेके आहिनि बहस शुरू थी विया, पर उनखे कंटिन्यू कंदे अॼु जॾहिं ॿियो ॾींहुं आहे इन जो पार्लियामेंट जे गॾियल इजलास जो, ऐं अॼु वरी आर्मी एक्ट तरमीमी बिल जेको आहे 1952 1952 उन में तरमीमूं करे आर्मी एक्ट बिल जेको आहे उनखे 2023 जो नालो ॾिनो वियो ऐं उहो बि इतफ़ाक़ राय सां मंज़ूरु कयो वियो आहे। इन बिल ते बि काफ़ी ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे सेनेटर्स पारां। ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ ऐं मोस्ट सीनियर पॉलिटिशियन आहे पार्लियामेंटेरियन रज़ा रब्बानी साहब। उन्हनि अॼु जेको पार्लियामेंट में ख़िताबु कयो, गुज़िरियल ॾींहुं बि उन्हनि जे ख़िताब में काफ़ी माना खेज़ ॻाल्हियूं हुयूं, पर अॼु जेको उन्हनि ख़िताबु कयो उन्हनि जो चवणो त ओचिती अंधी जेका कानून साज़ी आहे इन बाबति असांखे एतमाद में ई नाहे वरितो वियो। असांखे ख़बर ई नाहे त कहिड़े बिल में केतिरा सेक्शन्स आहिनि ऐं बिल में छा आहे, असांखे पढ़ण जो मौक़ो ई नाहे ॾिनो वियो। ऐं सुबुह जो असांखे इहे बिल्स जेके आहिनि इन जूं कापियूं असांखे डेस्क ते मिलियूं त पोइ असां इन ते छा ॻाल्हाए सघंदासीं। रज़ा रब्बानी पार्लियामानी तारीख़ में अॼोके ॾींहं खे कारो ॾींहुं करार ॾिनो ऐं जेके क़ानून साज़ियूं थियूं आहिनि, जेके बिल्स मंज़ूरु कया विया, उनखे रज़ा रब्बानी अंधी क़ानून साज़ी करार ॾींदे टोकिन बाइकॉट जेको आहे उहो ऐवान मां कयो आहे। ख़ासि तौर ते ज़िक्र कयूं त गुज़िरियल ॾींहुं जेको इलेक्शन तरमीमी एक्ट 2023 मंज़ूरु कयो वियो, इन हवाले सां जवाबु इहो ॾिनो वियो नून लीग जे अॻवान अयाज़ सादिक पारां त छाकाणि त सेप्टेंबर 2023 में कुझु अहम मुआहिदा थियणा आहिनि, इंटरनेशनल कम्यूनिटी तरफ़ां अहम क़ानून साज़ी सीड़पकारी थियणी आहे। इन ते वर्ल्ड बैंक पारां IMF पारां ॻणितीअ जो इज़हार कयो वञे त इन्हनि मुआहिदनि ते सयूं नेठि केरु कंदो, इन्हनि मुआहिदनि खे कंटिन्यू केरु कंदो, तंहिंजे करे निगरान सेटअप खे वधीक सघारो बणाए पियो वञे। पर काफ़ी पार्लियामेंटेरियन्स जो इहो चवणो त आइन जो जेको आर्टिकल आहे 230 उन में वाज़े मेंशन थियल आहे त निगरान सेटअप जो कमु जेको आहे उहो रोज़मर्रा जा मामलात उकलाइण आहे ऐं साफ़ शफ़ाफ़ चूंडूं जेके आहिनि उहे कराइण आहे। इन खां वधीक उन्हनि जो को कमु ई न आहे। त इन निगरान सेटअप खे एतिरो बाख़्तियार छो पियो बणाए वञे जेतिरो बाख़्तियार चूंडियल नुमाइंदा ऐं चूंडियल पार्लियामेंट बि नाहे हूंदो। इहो इंतिहाई अहम नुक़्तो आहे। पार्लियामेंटेरियन्स जो इहो चवणु आहे त निगरान सेटअप खे एतिरो बाख़्तियार छो पियो बणाए वञे, एतिरो बाख़्तियार त चूंडियल नुमाइंदा ऐं चूंडियल पार्लियामेंट बि नाहे हूंदो। हाणे हिते सुवाल इहो पैदा थियो त ईंदड़ जेको निगरान सेटअप आहे उनखे एतिरो सघारो बणाइण या मज़बूत करण जे पुठियां कहिड़ा सियासी मुफ़ाद आहिनि, मक़सद आहिनि। निगरान सेटअप जेको आहे उहो अचे पियो आम चूंडूं कराइण जे लाइ जेको 60 ॾींहं या 90 ॾींहंनि जे मुदे ते ईंदो आहे, या वरी इन जो को मक़सदु ॿियो आहे, कुझु ॿियो कराइण पियो अचे। ऐं कुझु ॿियो कराइण वारो जेको सुवालु आहे इन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सवाल उथारण वारा जेके माण्हू आहिनि, जेके ओपिनियन मेकर्स आहिनि, उन्हनि जे इन मौक़िफ़ जी ताईद थिए पई त इहो जेको निगरान सेटअप आहे शायदि इहो कुझु ॿियो करणु पियो अचे। गुज़िरियल ॾींहं जे प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में सीनियर सहाफ़ी तजज़िया निगार अली काज़ी साहब बि इन मामले ते काफ़ी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई हुई। उनखां पोइ ॻाल्हि कंदासीं त सिंध काबीना अॼु सिंध हुकूमत जेका ॿुड मुतासिरनि जे लाइ, सिंध में मईशत जी मज़बूती जे लाइ एशियन बैंक खां, वर्ल्ड बैंक खां ऐं ॿियनि इदारनि खां कर्ज़ु घुरण जे लाइ कर्ज़ु घुरे पई, मिनथूं करे पई, उन ई सिंध हुकूमत पारां अॼु कारनामो इहो सरअंजाम ॾिनो वियो जो सिंध काबीना जे इजलास में कुझु सियासी सरकारी इदारा आहिनि, उन्हनि जा कर्ज़ माफ़ कया विया आहिनि। इहे जेके कर्ज़ आहिनि उहे 1980 खां वठी 2013 ताईं वरिता विया ऐं सरकारी इदारनि जा इहे अरबे रुपयनि जा कर्ज़ माफ़ कया विया। जवाज़ इहो ॼाणायो वियो सूबाई वज़ीर शहजीर इनाम मेमर साहब जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन्हनि चयो त छाकाणि त इन्हनि मां काफ़ी इदारा बल्कि अक्सरियत इदारा जेके आहिनि उहे बंदि थी चुका आहिनि, उन्हनि खां कर्ज़ु जेको आहे उहो वापसि नथो वठी सघिजे, तंहिंजे करे असां इहो कर्ज़ु जेको आहे उहो माफ़ करण जी सिंध काबीना मंज़ूरी ॾिनी आहे। हाणे अहम ॻाल्हि इहा आहे त जेके इदारा ॿुधाया विया, मेंशन कया विया, जिन जा इहे कर्ज़ माफ़ कया विया, उहे बि अवां सां शेयर कयां थो त इन्हनि मां केतिरा इदारा जेके आहिनि उहे हिन वक़्तु बि कमु कनि पिया या वाक़ई बंदि थी चुका आहिनि। KDA जो कर्ज़ु माफ़ कयो वियो, HDA हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी, K इलेक्ट्रिक कराची इलेक्ट्रिक कंपनी जेका आहे उनजो कर्ज़ु माफ़ कयो वियो, हेस्को, वापडा, SRTC, स्वी सदर्न गैस, सिंध कोऑपरेटिव, वेलो खातो, सिंध शुगर कॉर्पोरेशन, इन सां गॾोगॾु कुझु ॿिया इदारा बि आहिनि, शालतीफ़ यूनिवर्सिटी ख़ासि तौर ते, ख़ुराक खाते ऐं कराची वाटर एंड सेवरेज बोर्ड जा कर्ज़ माफ़ कया विया। हाणे हिन मां कुझु आङुरियुनि ते ॻणण जेतिरा इदारा थी सघनि था, जंहिंमें SRTC आहे, सिंध जेको ट्रांसपोर्ट जो सिस्टम हुयो उहा कंपनी बंदि थी चुकी आहे। उनखां पोइ सिंध कोऑपरेटिव जेका आहे शायदि उहा बि बंदि थी वई आहे। बाक़ी त इदारा वर्किंग में आहिनि ऐं कमु कनि पिया। त
त हुकूमत खे छो ज़रूरत पेश आई। हिक पासे असां कर्ज़ पिया घुरूं ऐं ॿिए पासे वरी अरबे रुपयनि जा कर्ज़ जेके आहिनि उहे सरकारी इदारा ख़ासि तौर ते उन्हनि जा माफ़ पिया कयूं। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त पब्लिक अकाउंट्स कमेटी जेका आहे जंहिंजो कमु ट्रांसपेरेंसी करण ऐं अकाउंटिंग जे हवाले सां पब्लिक जो जेको पैसो आहे उन ते सवाल उथारण ऐं वापसि कराइण, उन पब्लिक अकाउंट्स कमेटी इहा सिफारिश कई ऐं वरी तवानाई वज़ीर जे मातहत जेका फाइनेंस जी का सब कमेटी आहे इम्तियाज़ शेख साहब जे मातहत, उन कमेटी पारां सिफारिशूं कयूं वियूं जंहिंखां पोइ इहे कर्ज़ माफ़ कया विया आहिनि। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेको पैनल आहे उन्हनि जो तारीफ़ मां सां करायूं था। सीनियर तर्जिया निगार आहिनि अॻूणा सिफ़ारतकार डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब असां सां गॾु आहिनि, नसीर मेमर साहब, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, डॉक्टर यूब शेख साहब असांखे जॉइन कनि पिया ऐं इम्तियाज़ शेख साहब सूबाई वज़ीर आहिनि तवानाई जे हवाले सां। उन्हनि कमिटमेंट कई आहे, हिन वक़्तु फ्लाइट में आहिनि ऐं कुझु देरि में जीअं उन्हनि जी फ्लाइट लैंड कंदी सखर में त पोइ उहे असांखे जॉइन कंदा। उन्हनि खां इहो ज़रूरु पुछंदासीं तव्हां जी कमेटी कहिड़ी रीति ते इन जी कर्ज़ माफ़ करण जी सिफारिश कई, छा असां वटि एतिरो पैसो आहे, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेको रज़ा रबानी साहब अॼु सेनेट जे इजलास दौरान वॉकआउट कयो ऐं पंहिंजो ख़िताब जेको आहे कयो, पंहिंजा तहफ़ुज़ात जेके आहिनि उहे शेयर कया। उनखां अलावा वरी सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर साहब प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान जेके ॻाल्हियूं कयूं त कहिड़नि कहिड़े इदारनि जा कर्ज़ माफ़ कया विया आहिनि, उनजो कुझु हिसो अव्हांखे ॾेखारियूं था त शर्जील साहब जो छा चवणु हो। टू सिंध कोऑपरेटिव बैंक जो था वो था, फिर लोन टू फॉरेस्ट डिपार्टमेंट, लोन टू ज़कात ऑर्गेनाइजेशन, लोन हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी HDA, लोन टू हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी, सिंध शुगर कारपोरेशन, इस तरीके से सिंध रोड ट्रांसपोर्ट कारपोरेशन जो SRTC को लोन दिए गए थे, फिर SRTC को दिए, फिर KTC को दिए, फिर KTC को दिए, फिर सैलरीज एम्प्लॉयज लोकल गवर्नमेंट नौशरो फेरोज, इस तरीके से जो है ना सुई सदरन गैस, ये मैं आपको लिस्ट देता हूँ, बहुत लंबी लिस्ट है। जो हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कारपोरेशन, इस तरह के इलेक्ट्रिक भी है, KDA भी है, वापडा भी है, शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी है, फूड डिपार्टमेंट है, कोटरी सरफेस ड्रेनेज डिपार्टमेंट है, कराची वाटर सीवरेज बोर्ड है, DCO हैदराबाद है। ये मुख्तलिफ सरकारी महकमे थे, इनके लोन जो है वो राइट ऑफ किए गए हैं, कैबिनेट ने मंजूरी दी है। हाँ, शर्जील इनाम मेमर साहब चवनि पिया त इंतिहाई डिघी लिस्ट आहे जिन जिन इदारनि जा कर्ज़ माफ़ कया विया आहिनि। कुझु नाला जेके असां ताईं पहुची सघिया उहे मां सां शेयर कया। सेनेट में अॼु जेको आर्मी एक्ट तरमीमी बिल मंज़ूर कयो वियो, उन बिल खां पोइ मुल्की सलामती बाबति मालूमात ज़ाहिर कंदड़ खे 5 साल सख़्त क़ैद जी सज़ा ॾिनी वेंदी। फ़ौज खे बदनाम करण ते 2 साल क़ैद ऐं ॾंड लागू थींदो। उन सां गॾोगॾु फ़ौज ख़िलाफ़ नफ़रत पखेड़ींदड़ शख़्स खे आर्मी एक्ट तहत 2 साल क़ैद जी सज़ा मिलंदी ऐं को बि फ़ौजी ऑफिसर रिटायर थियण जे 5 सालनि ताईं सियासत में हिसो न वठी सघंदो। इन जे पुठियां कहिड़ा मक़सद आहिनि इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर रज़ा रबानी साहब जेको ख़िताब कयो, तहफ़ुज़ात जो इज़हार कयो, उनजो कुझु हिसो बि अव्हांखे ॿुधायूं था। जिस तरह तमाम के तमाम कवायद और ज़वाबित को बाले ताग रखा गया और अमेंडमेंट्स को खातर में नहीं लाया गया और कहा गया कि क्योंकि टाइम जो है वो नहीं है और नोटिस नहीं है, जब बिल ही हमें सुबह ऑन द डेस्क मिलेगा तो हाउ कैन द 2-day नोटिस बी अडेयर टू एंड इट इज़ बीइंग टेकन अप। मिस्टर चेयरमैन, मैं ये समझता हूँ कि जो अभी 3 या 4 बिल पास हुए हैं, ये पार्लियामान की तारीख का स्याह दिन है, क्योंकि इस तरीके से ब्लाइंड लेजिस्लेशन, यानी हमें इस बात का बिल्कुल इल्म नहीं है कि किस बिल में क्या है, किस बिल में कितनी सेक्शंस हैं, और इस ब्लाइंड लेजिस्लेशन के खिलाफ मैं टोकन वॉकआउट करता हूं। ठीक है, इनाम साहब ताईं आवाज़ बि न पहुतो, यकीनन ॿियनि पैनलिस्ट ताईं बि न पहुतो हूंदो। सर, इनाम साहब, जीअं मूं इंट्रो में ज़िक्र कयो त रज़ा रबानी साहब जो चवणो त जहिड़ी रीति सभिनी क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी कई वई आहे ऐं वक़्तु न हुजण जो सबबु ॼाणाईंदे तरमीमुनि ते बहस करणु न ॾिनो वियो। असांखे बिल ई ऐन वक़्त ते डेस्क ते मिलंदो त उन ते बहस कहिड़ो करे सघिबो, असांखे ख़बर ई न आहे त हिननि बिल्स में छा आहे। जेके 4-5 या कुझु बिल्स पास थिया आहिनि, तरमीम बिल्स, उन्हनि बाबति असांखे ख़बर ई न आहे त हिननि में केतिरा सेक्शन्स आहिनि ऐं इहो पार्लियामानी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे ऐं इहा अंधी कानून साज़ी आहे जंहिंखां पोइ उन्हनि टोकन वॉकआउट बि कयो। इन ते ॻाल्हि ॿोल कयूं था। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, सर, हिक पासे अहिड़े क़िस्म जी कानून साज़ी ऐं उनखां पोइ हिकु त इलेक्शन तरमीमी एक्ट निगरान सेटअप खे बाख़्तियार ऐं मज़बूत बणाइण ऐं उनखां पोइ अॼु वरी आर्मी एक्ट जेको आहे उन में तरमीम,
ऐं आर्मी एक्ट में तरमीम जेका कई वई उन मां बि साफ़ ज़ाहिर पियो थिए त फ़ौज खे बदनाम करण जो वारो जेको शख़्स हूंदो उनखे बि 2 सालनि ताईं क़ैद ऐं ॾंड जी सज़ा मिली सघंदी। छा पियो नज़र अचे अव्हांखे सर हीउ सभु कुझु छाजे करे थिए पियो, कहिड़ा सियासी मक़सद आहिनि? हिकु ॻाल्हि त वाज़े थी वई त निगरान सेटअप जेको आहे हाणे शायदि ईंदड़ आम चूंडूं न कराए, अञा कुझु ॿियो मक़सदु हुजे? मूंखे हिन में को ताजुब न आहे, छो जे जेके हुकूमतूं असांजी रहियूं आहिनि मुंतख़ब हुकूमतूं, जमहूरी हुकूमतूं, उन में फाइनेंस बिल खां वठी 90% जेके बिल ईंदा आहिनि उहो उन ॾींहुं ईंदा आहिनि डेस्क ते, या हिकिड़ी राति पहिरियां 12 लॻ उन्हनि खे पहुचंदा आहिनि, जेको सुबुह ताईं उहो पढ़ी बि न सघंदा आहिनि ऐं न को पढ़णु चाहींदो आहे 12 खां बाद, उहो अची पोइ उते ई हाल में ई जेको थोरो घणो ॾिसंदा आहिनि। त इन ते पहिरियां छो न वावेलो थियो? हाणे इन वक़्तु वावेलो करण हिन में या त को रीत न हुजे या रवायत न हुजे, हिन जी रीत बि आहे रवायत बि आहे, ग़लति सही, पर इहो हले थो पियो न, अॼु त नथो हले, 10 साल पहिरियां बि हले पियो, 5 साल पहिरियां बि हले पियो, 15 साल पहिरियां बि हले पियो इहो मामिलो। त इन जे करे ही जंहिं हिसाब सां मुल्क हलायूं था पिया, जंहिं रवायत सां असां मुल्क हलायूं था पिया, जंहिं रवायत सां असांजा पार्लियामेंटेरियन सभु न जेके मोस्टली ऐं उनजो जेको आहे घणो करे जेके हूंदा आहिनि उहे नॉर्मली पढ़ी न ईंदा आहिनि। इन जो सबूत थो ॾियां, सबूत इहो आहे त तव्हां रिकॉर्ड खणी ॾिसो, खणी पंहिंजे प्रोविंशियल असेंबली जो या नेशनल असेंबली जो ॾिसो त जेके जेके पार्टीज़ आहिनि उन जा जेके जेके मेंबर आहिनि उन्हनि मां केतिरा मेंबर्स आहिनि जिन्हनि पार्टिसिपेट कंदा आहिनि डिबेट में, जिन्हनि प्राइवेट बिल मूव कयो हुजे, जंहिं डिबेट में हिसो वरितो हुजे, नॉर्मल वे में बि न वठंदा आहिनि न। हाणे अचूं था पिया अमेंडमेंट ते। अमेंडमेंट जेका इलेक्शन कमीशन उहो एक्ट 203 जेका आहे उन में उन्हनि अमेंडमेंट कई आहे, पहिरियां अमेंडमेंट जेके कनि पिया उन ते एतिराज़ कयो, जेके सुजाग वारा हुया पार्लियामेंटेरियन उन्हनि एतिराज़ कयो, ऐं उहो इहो त जेकी ईंदी केयरटेकर गवर्नमेंट उनखे अख़्तियार हूंदो त नवां इंटरनेशनल एग्रीमेंट करे, पर उहो उन्हनि खे स्ट्राइक डाउन करे छॾियो आहे, उहा ॻाल्हि ख़तमु करे छॾी आहे। हाणे उहो चवनि था पिया त जेके ऑलरेडी असांजा एग्रीमेंट्स आहिनि, जेके ऑलरेडी असांजा प्रोजेक्ट्स हलंदड़ आहिनि, उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन जेका शुरू थी वई आहे या शुरू थियणी आहे उनखे जारी वो सारी रखनि, उन्हनि खे ही जाइज़ ॻाल्हि आहे, इन मूंखे को वरी का प्रॉब्लम नथी अचे इन ॻाल्हि में, त हू छो जे को बि ठेको, को बि कॉन्ट्रैक्ट, को बि प्रोजेक्ट जे तव्हां रोके छॾियो 2-3 महीननि लाइ, त उनजी प्रोजेक्ट जी जेका स्लो थियण जी कास्ट आहे उहो वरी पोइ वधंदी थी वञे। तव्हां जेके बि प्रोजेक्ट असांजा जंहिं मामले में बि खणी नैब जे करे, खणी हुकूम जे पंहिंजी मिसमैनेजमेंट जे करे जेके जेके प्रोजेक्ट असां डिले थिया आहिनि उहे असां उन्हनि खे इन ग़रीब आवाम पंहिंजे टैक्स जे पैसनि सां बिलियंस जे हिसाब सां वधीक पैसा ॾेई उन्हनि प्रोजेक्ट्स खे उन्हनि कयो आहे। हीअ ॻाल्हि मुंहिंजे लिहाज़ सां ॿिया दोस्त जेके बि हिन ते चाहिनि उन्हनि जी पंहिंजी ओपिनियन ज़रूरु हुअणु खपे, पर मां सम्झां थो पियो त हीअ त हिकिड़ी ॻाल्हि थी वई थी हाणे मुंहिंजे लिहाज़ सां। हाणे ॿी ॻाल्हि जेका ही आहे अमेंडमेंट में त केयरटेकर जा जेके ॿिया अख़्तियारात आहिनि, हाणे उन में उन्हनि अख़्तियारनि ते माण्हू को डिबेट करे थो सघे, ॿिया जेके अख़्तियारात उन्हनि ॾिना आहिनि उन ते करे थो सघे, पर हीअ जेके सभिनीनि खां हिकिड़ी मुख्य ॻाल्हि हुई उहो ज़रूरी हो उन्हनि ते जिन्हनि पार्लियामेंटेरियन इन ते एतिराज़ कयो, जिन्हनि इन्हनि खे चेंज करायो, उहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि हुई हिन में त हू मामिलो थी वियो। हाणे रहियो सुवाल त केयरटेकर गवर्नमेंट जी जेके पहिरियों बिल हो उनखे जे ॾिसूं आहे त महसूसु इहो थिए थो त केयरटेकर गवर्नमेंट इन दफ़े जेको आहे थोरो ड्रिगी पीरियड लाइ ईंदी, हाणे बि का ख़बर न आहे पर उन में लॻे पियो, पर हाणे अमेंडमेंट कराई आहे त ॾिसूं उनजो कहिड़ो फ़र्क़ु थो पए। रहियो सुवाल ॿी ॻाल्हि तव्हां कई त जेके कर्ज़ हिननि माफ़ कया आहिनि, कर्ज़ जेके माफ़ कया आहिनि उहे कर्ज़ ॾींदड़ जेके ॾियण वारा असांजा इदारा आहिनि, जिन्हनि कर्ज़ असांखे ॾिना सिंध गवर्नमेंट खे, बैंक हूंदा, फाइनेंशियल इंस्टीट्यूट हूंदो, सिंध गवर्नमेंट किथां ॿिहंदा कर्ज़ वठी अॻिते ॾिनो हूंदो, त जेके बि इहे कर्ज़ हूंदा आहिनि इन्हनि जो तव्हां फ़लसफ़ो इहो आहे त ही कर्ज़ जेतिरा बि वठंदा आहिनि उहो दंड अवाम खे पवंदो आहे, छो जो अवाम जे टैक्स जा पैसा हूंदा आहिनि। बिल्कुलु ठीकु जेके सर। बि माफ़ थिया उहे मिसमैनेजमेंट बि उन में शामिल आहे, ऐं मिसमैनेजमेंट न हुजे हा त जेको कर्ज़ मिलियो उन कर्ज़ जी वापसी न थी, टोटल गवर्नेंस फेल हो रहा है।
मिसमैनेजमेंट आहे, हादसाती ॻाल्हि ॿी आहे। ॾिसो बैंक बि ॾींदा आहिनि लोन, बैंक बि सिक लोन राइट ऑफ करणो थो पवे खोड़ सारनि मामलनि में जे इंसॉल्वेंसी थी वञे, त जेके गवर्नमेंट जा इदारा बंदि थिया, जेके इंसॉल्वेंट थी विया, दिवालियो थी वियो जंहिंजो, उनजो तरीक़ो आहे त उनखे लिक्विडेट करे, उन जा जेके बि एसेट्स आहिनि लिक्विडेट करे उहे कर्ज़ ॾींदड़ जेके फाइनेंशियल इंस्टीट्यूशन उन्हनि खे उहो पैसा उन्हनि मां उगाड़ी करे ॾींदा आहिनि। बाक़ी पोइ उहे राइट ऑफ हू कनि। सिंध गवर्नमेंट बिल पास थी करे इहा ॻाल्हि वधीक को दोस्त सम्झाईंदो त सिंध गवर्नमेंट फाइनेंशियल इंस्टीट्यूट्स जा जेके कर्ज़ आहिनि उहो कीअं माफ़ थो करे सघे। शायदि उनजे पंहिंजे बजट पां जेके ॾिना हूंदा उहे माफ़ कया हूंदा हुआ। त बहरहाल इहे उसूलनि ॻाल्हि इहा आहे त जे गवर्नेंस जी वीकनेस न हुजे हा, त कर्ज़ जंहिं मक़सद लाइ आयो हो उन मक़सद लाइ इस्तेमालु करे उन ते वापसी उनजी थियणु खपे हा उन कर्ज़ जी। ॿी ॻाल्हि अची वई जेके बिल पास थियो आहे सेनेट में, जंहिं ते वधीक वावेलो थियो आहे उहो आर्मी एक्ट जी, जंहिं लिहाज़ सां मुल्क में तूफ़ान आहे, अंधियारी आयल आहे, ज़लज़ला अचनि था पिया डेली, ऐं जंहिं हिसाब सां मईशत जी हालत आहे, जंहिं हिसाब सां चेयरमैन असांजो PTI वारो जंहिं हिसाब सां जंहिं लेवल ते ॻाल्हि खे छिपके वियो हो उन लेवल ते कानक रिएक्शन ते अचणी, उन में हिकिड़ी रिएक्शन इहा आई आहे। तव्हां ॾिसो सोशल मीडिया चऊं छॾियूं था पिया त आर्मी जे लिहाज़ सां सोशल मीडिया छा थी करे, पर जेको पाण हिक ॿिए उन में गिची में था वञनि, हिक ॿिए जो बेस्तो था कनि, जेके सोशल मीडिया जो मिसयूज़ था कनि, उन मिसयूज़ जे करे जेको उनजो सही यूज़ करण वारा माण्हू आहिनि असां तव्हां जहिड़ा, असां बि उन में हरू भरू जेको आहे तकलीफ़ में खामखां ई असांखे हिकिड़ो हिंड्रेंस पैदा थी वेंदी इन मामले में। पर हाणे इहे जेके आहिनि माण्हू जेके इहे क्रिएट कंदा आहिनि सिचुएशन, ॿियनि लाइ बि उहो तंगी कंदा आहिनि, त उन लिहाज़ सां जेके उन्हनि कई आहे ख़ासि तौर ते हू शिक जंहिंमें 55C आहे उन में एतिराज़ वधीक थियो हूंदो ऐं थियो आहे। बाक़ी कंहिं इन में क्लास में माण्हू सम्झा ते एतिराज़ वारी ॻाल्हि आहे, मां हुन ते एक्सप्लेन थो कयां। 55C में इहो आहे त तव्हां हथराट को कंहिं आर्म फोर्सिस खे उन्हनि खे इमेज लोअर कंदो, हेट्रेट क्रिएट कंदो, उन ते क्रिटिसाइज़ कंदो, त उन ते मैक्सिमम 2 इयर्स जी सज़ा आहे। ही तव्हांजो सोशल मीडिया खणो जेके जंहिं हिसाब सां PTI वारनि खयो हो त उन में इहो नतीजो बहरहाल निकिरणो, उते इनखे क्रिस्टलाइज़ कनि त इहे इन मामले में त एक्सप्लॉइट न थिए। मतिलबु 9 मई जे कल्प्रिट्स ख़िलाफ़ हाणे कानूनी आइनी रस्तो जेको आहे उहो इख़्तियार कयो वेंदो आहे, इहो जवाज़ पैदा थी वियो सर। न ही त 2 साल आहिनि न, इन में तो सभु वॉलंटरी थी चवंदा त असांखे सज़ा ॾेई छॾियो हुन में, उन लाइ उहो ऑफिशियल सीक्रेट एक्ट जा ॿिया ख़तरनाक एक्ट आहिनि, उन ते शायदि उहे लॻी पवनि जंहिं हिसाब सां असां ॾिसूं था पिया। हीअ त सवलो एक्ट आहे, इन में मैक्सिमम 2 इयर्स 2 महीननि जी बि सज़ा ॾेई खणी छॾींदा, त हिन में हिकिड़ी रहियो। बाक़ी सवाल इन जो त ॿिया जेके अमेंडमेंट इन्हनि कया आहिनि 1952 जे एक्ट में, त असां 5 साल जेल ॾींदासूं जंहिं ऑफिसर जंहिं माण्हू जेको आर्मी एक्ट जे तहत हुयो नौकरी पियो करे, उन सां सिविलियन सां कहिड़ो वास्तो। ॾाढी सेंसिटिव इंफॉर्मेशन ते उनजी एक्सेस हुजे त हू माण्हू जेको आहे ॿाहिरि अची जे उनखे लीक थो करे त उनखे 5 साल ताईं असां सज़ा ॾेई था सघूं, त हू पाण में ॼाणनि, उन ते सिविलियन माण्हू जो त को वास्तो ई न आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त आर्मी पर्सन त पॉलिटिकल एक्टिविटीज़ पहिरियां बि न पियो करे सघे, असांखे बि सिविल में बि असां हुयासीं त जेसीं ताईं असां 2 साल ताईं 2 सालनि ताईं न को इलेक्शन में हिसो वठी पिया सघूं, न ॿिए कंहिं मामले में हिसो पिया वठी सघूं, त 2 सालनि जो सिविलियंस ते बि आहे ऐं आर्म फोर्सिस ते बि हुयो। मूंखे इन में बाक़ी का नई ॻाल्हि नथी अचे नज़र अचे पई, मां सवाइ जंहिं ते वावेलो अॼु कयो आहे इन्हनि रज़ा रब्बानी वारनि ऐं ॿियनि। रज़ा रब्बानी वारा पंहिंजे लिहाज़ सां ठीकु आहे, ॾिसो रज़ा रब्बानी ॻाल्हाईंदो आहे, उहो कॉन्स्टिट्यूशन जे कामा फुल स्टॉप ते ॻाल्हाईंदो आहे, उहो ॻाल्हाईंदो आहे जमहूरियत जे कामा फुल स्टॉप ते उहो आइडियल सिचुएशन में इहे माण्हू रहनि था पिया जेके असां वारे इहे पॉलिटिकल एटमॉस्फेयर क्रिएट कयो वियो आहे, जेको पॉलिटिकल हिकिड़ो सॼी ज़हन साज़ी कई वई आहे यूथ जी उन 5 सालनि में, ख़ासि तौर ते PTI वारा असां दोस्त आहिनि उन्हनि, त उन खां बाद जेके मुल्क हलाईंदड़ इदारा आहिनि या जेके मुल्क हलाईंदड़ माण्हू आहिनि उन्हनि ज़ाहिर हिन ते को सोच वीचार कई हूंदी
हाणे जमहूरियत जी ख़ासि ॻाल्हि कयो जंहिंखे रज़ा रब्बानी चवे थो पियो त बिल्कुलु न थियणु खपे, आइडियल ॻाल्हि कयो त बिल्कुलु न थियणु खपे, पर असां आइडियल मामले में त मुल्क हलायूं नथा पिया न। असां जी त इहे जेके मुल्क हाणे हलायूं था पिया आउट ऑफ द बॉक्स सोल्यूशन करे, उन में खणी तव्हां इहो जेको आहे फैसिलिटेशन काउंसिल जी ॻाल्हि कयो, ॿिया मामला जेके हाणे शुरू थी विया आहिनि, त उन में मुल्क खे जंहिं हिसाब ते जंहिं स्टेज ते हिननि पहुचाए छॾियो आहे, उन में इहे मामला मूंखे को ताजुब नथो थिए पियो। इन में ग़लति सही मां जे जमहूरियत जे लिहाज़ सां ॾिसां त ज़ाहिर ठीकु आहे, सर। जे ह्यूमन लिबर्टी जे लिहाज़ सां ॾिसां त ज़ाहिर आहे, ऐं जीअं फ्रीडम ऑफ स्पीच जे लिहाज़ सां ॾिसां त ज़ाहिर आहे ॿी ॻाल्हि बि ज़हन में अची थी सघे, फ्रीडम ऑफ मूवमेंट जे हिसाब सां ॾिसां त ॿी ॻाल्हि थी अची सघे ज़हन में, पर उन जे ब्रॉडर स्कोप में असां डिस्कस कंदा आहियूं, आइडियल स्कोप में डिस्कस कंदा आहियूं। ही जेके एक्ट्स आहिनि त पोइ वञी चैलेंज कनि सुप्रीम कोर्ट में, ख़बर पइजी वेंदी। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर, तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी असां वापसि अवां ईंदासूं। नसीब अहमद साहब, थैंक यू सो मच, अवां जॉइन कयो। आवाज़ अचे पियो सर अवां ताईं? जी बिल्कुलु अचे पियो। नसीब साहब, गुज़िरियल ॾींहं खां वठी पार्लियामेंट जे गॾियल सेशन में जेके बिल्स तरमीमी बिल्स पास कया विया, उन्हनि ते काफ़ी तनक़ीद पई थिए, ख़ासि तौर ते इलेक्शन एक्ट तरमीमी बिल खां पोइ अॼु वरी आर्मी एक्ट तरमीमी बिल जी बि अक्सरियत राय सां मंज़ूरी ॾिनी वई। सेनेटर रज़ा रब्बानी साहब टोकन वॉकआउट कयो ऐं इहो चई करे त इन्हनि बिल्स जे बारे में असांखे का ख़बर ई न आहे, पार्लियामानी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे ऐं इहा अंधी कानून साज़ी कई वई आहे। छा कमेंट कंदव अवां, वाक़ई अंधी कानून साज़ी कई पई वञे ऐं छाजे करे कई पई वञे, इन जे पुठियां मक़सदु कहिड़ा आहिनि? छा निगरान सेटअप जेको अचे पियो, जेके वधीक सघारो बणायो वियो, उहो को नयूं चूंडूं कराइणु न पियो अचे, आम चूंडूं, इन जो मक़सदु को ॿियो आहे सर? ॾिसो, रज़ा रब्बानी जो जेको वॉकआउट आहे उहो बिलनि जे कंटेंट जे बजाए मूंखे नज़र आयो प्रोसीजर ते। हुनजो चवणो त तव्हां अॼु अची बिल रखिया आहिनि ऐं चओ था त पास करियो। जी हाणे इहो बदकिस्मती सां इमरान ख़ान जे हुकूमत में पिछले भेरे तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़े ॾींहं में अलाए 15-17 अलाए ॾींहं, मूंखे एग्ज़ैक्ट नंबर कोन्हे, पर तमामु वॾो नंबर बिल्स जो हुननि हिकिड़े ॾींहं में कढाए छॾियो। मोर देन 20 बिल्स हुआ सर, बिल्कुलु मोर देन 20 बिल्स वारो। उन खां पोइ तव्हां ॾिठो त हिकिड़े ॾींहुं काबीना में बंदि लिफ़ाफ़ो खणी अची चई त अप्रूव करियो, खोले बि न पढ़ो। छो इहो असांजो ख़राबु रिवायतूं। अॼु त PTI रड़ करे थी, पर PTI पंहिंजे तौर खे त ॾिसे न उन्हनि छा कयो। मां इंडोर्स नथो कयां, येस कानून साज़ीअ जा तौर तरीक़ा आहिनि, कानून साज़ीअ लाइ वक़्तु ॾियणु घुरिजे, कानूननि ते स्टैंडिंग कमेटीज़ में डिबेट थिए, ऐवान में डिबेट थिए। आख़िर ऐवान आहिनि कानून साज़ीअ लाइ, पोइ जो उते कानून डिबेट में ई न ईंदा ऐं तव्हां सुबुह जो हाणे पनो ॾींदो थी अप्रूव कयो, त ॻाल्हि त ग़लति आहे। हाणे इहा तकड़ छो आहे, उहा सॼी सम्झ में अचे थी। तमामु घणियूं शयूं ईंदड़ 15 ॾींहंनि में हिननि खे वाइंड अप करणियूं, ईंदड़ इलेक्शन लाइ रस्ता ठाहिणा आहिनि, इमरान ख़ान जी रस्ता रोक करणी आहे, उनजे लाइ तमामु घणियूं शयूं फास्ट ट्रैक ते हींअर थियनि पियूं थियूं। ऐं उहा जेका सिचुएशन डेवलप थियल आहे न, अनफॉर्चुनेटली जेका ही 9 मई वारो जेको वाक़ियो थियो, या 8 मई, मूंखे एग्ज़ैक्ट यादि नथो अचे जेको बि, पर उन जे नतीजे में जेका सूरतहाल डेवलप थी, ऐं पोइ हीउ जेको आर्मी एक्ट आयो आहे न, इहो त शयुनि खे लीगलाइज़ करण लाइ आहे त हिकु लिहाज़ सां हाणे हुनखे कॉन्स्टिट्यूशनल कवर मिली वेंदो जेको बि उहो एक्शन खणंदा, अदरवाइज़ त इहो सभु कुझु आर्मी पंहिंजे डंडे जे ज़ोर ते हूअं बि कराए पई सघे। ऐं इहो इन करे हुननि ज़रूरी सम्झो आहे त उहे ख़ासि तौर ते जेके माण्हू आर्मी जे ख़िलाफ़ हिकिड़ी लगातार बेशिंग कनि पिया, इहे आर्मी सां इख़्तिलाफ़ रखी सघनि था, पर हिकिड़ी ख़ासि जेका कैंपेन हले पई न सॼी दुनिया में ॿाहिरां वेही ख़ासि तौर हलाइनि पिया माण्हू, उहा वरी ॾाढी मेलाफाइड आहे। उहा एज़ एन इंस्टीट्यूशन आर्मी खे बिल्कुलु बि एक्सेप्ट कोन थींदी। त हाणे उहे चाहिनि था त उनखे कानूनी हिकिड़ो कवर मिले त सुभाणे। ऐं इहे ॿियो छा आहे त जेको पॉलिटिकल एक्टिविज़म आहे, तव्हां एक्स सर्विसमैन ॾिसो, उन्हनि वटि तमामु घणो शौक़ु आहे पॉलिटिकली एक्टिव थियण जो। हिकिड़ो त एज़ अ सिटीज़न हक़ जो राइट आहे, पर पोइ तव्हां एक्स सर्विसमैन जो टैग न यूज़ कयो, शहरियत तौरु वञी पॉलिटिक्स कयो, पोइ त ठीकु आहे। पर हाणे तव्हां एक्स सर्विसमैन लिखी जॾहिं पॉलिटिक्स कयो था त उनजी माना बि आहे, पोइ इंस्टीट्यूशन खे तव्हां इन्वॉल्व त कयो था न, जॾहिं एक्स जो लफ़्ज़ लॻायो था। जी सर। सो या उहे जेके हींअर वेझर में रिटायर थिया आहिनि या थियण वारा आहिनि, उहे तयारी कंदा हूंदा, अॻियां संबत कंदा हूंदा सियासी तौरु एक्टिव थियण जी। ऐं हिन में इहो कोन्हे थियल त तव्हां सियासी पार्टी जो आहे नथा करे सघो या छा, उहो त सियासी किरदारु कंहिं बि क़िस्म जो हुननि खे नथा ॾियणु चाहिनि। अच्छा, मूंखां पुछो त हिन में ग़लति ॻाल्हि कोन्हे, तव्हां हिकिड़े इंतिहाई सेंसिटिव इंस्टीट्यूशन सां लॻापियल रहो था, तव्हां अहिड़ी पोज़ीशन ते रहो था जिते इंतिहाई हसास मालूमात ताईं तव्हांजी पहुच आहे, जेका कंहिं शहरीअ ताईं न हूंदी आहे, त पोइ उनजी हसासियत जी का त रेस्पेक्ट थींदी न मुल्क में। सो इहो मुंहिंजो ख़्याल आहे त इहो सीक्रेसी एक्ट वग़ैरह अॻु में बि मौजूदु आहिनि, मूं एग्ज़ैक्ट कानूननि जा न पढ़ियनि, पर आई एम श्योर त उन लाइ कानून में रंडकूं आहिनि। हाणे उहो उनखे वधीक स्ट्रेंथन कनि पिया।
ऐं उहो इन लाइ कनि पिया जो अॻियां जेको आहे सिनेरियो डेवलप थियण वारो आहे, इन्हनि ईंदड़ ॾींहंनि में शायदि घणो कुझु ॿियो बि थियण वारो हुजे, उनखे फोरस्टाल करणु चाहींदा हुजनि। बाक़ी जेसिताईं तव्हां इलेक्टोरल रिफॉर्म्स जी ॻाल्हि आहे, मूं जेसिताईं ॾिठा मूंखे त उनमें का ख़राबी कोन थी लॻे त हिन टाइम जे अंदरि जेको आहे सो रिज़ल्ट पूरी जमा थियणु घुरिजे। ये टे ॾींहं रिज़ल्टूं रखियूं वेठा आहिनि, पुठियां कनी चवनि था त कोहीरो थी वियो, कनी इहा चवनि त था ज़बरदस्त तरमीम आहे सर। राति जो 2 वॻे ताईं एनी हाउ रिज़ल्ट्स जेके आहिनि उहे अचणु खपनि जी, साम्हूं। त उनमें मैनिपुलेशन जो स्पेस घटिजी वेंदो न। हूअं त हाणे सची ॻाल्हि आहे त जेका इलेक्टोरल मैनिपुलेशन आहे उहा वोटिंग डे ते थिए कान थी, हाणे उनजा बि तरीक़ा नवां ईजाद थिया आहिनि, पर वोटिंग डे ते बि थिए थी। या असां विच ते जेके नंढियूं चूंडूं थियूं हुन में बि ॾिठियूंसीं, तव्हांखे यादि हूंदो पंजाब में कीअं कोहीड़ो अची वियो, उहा रिज़ल्ट न पिया आया, सभिनी खे कोहीड़ो लॻी वियो। 3 ॾींहंनि खां पोइ आरओ जेके आहिनि उहे ज़ाहिर थिया हुया सर। जी, ऐं आरटीएस जो सिस्टम वेही थो वञे, फलाण थी थो वञे, इहो त मुंहिंजे ख़्याल आहे हिन में त पीटीआई खे ख़ुशि थियणु घुरिजे। जेकर सुभाणे त पार्टी उहो कंटेस्ट कनि था त हीअ त इक्वली बेनिफिशियरी हूंदा, त उन में मूंखे का ख़राबी कान थी लॻे। मां लास्टली इहो चवां हा, प्रोसीजरल हेस्ट ज़रूरु आहे, रवा रबानी जो प्रिंसिपल स्टैंड आहे उहो ग़लति कोन्हे को, पर जंहिं क़िस्म जो जी सूरत हाल आहे, जेको हुकूमत वटि हाणे वक़्तु वञी बचियो आहे, जंहिंमें हुननि खे घणी शयूं करणियूं आहिनि, तंहिंजे करे हुननि जे एंड ते वरी उन हेस्ट लाइ हुननि वटि पंहिंजा दलील आहिनि। ठीकु आहे सर। हिकु पासे असां सिंध हुकूमत जे हवाले सां अव्हांजो कमेंट खपे त हिकु पासे मुख़्तलिफ़ इदारनि सां, आलमी इदारनि सां मनसूबा पिया कयूं मईशत जी मज़बूती जे लाइ, एशियन बैंक खां, वर्ल्ड बैंक खां कर्ज़ पिया घुरूं, ॿिए पासे वरी सरकारी इदारा जेके आहिनि, जेके अवाम जो रतु पिया चूसनि, रोज़ानो जी बुनियाद ते टैक्सिस में बि इज़ाफ़ो पिया कनि, बिल्स में इज़ाफ़ो पिया कनि, उन्हनि इदारनि जा वरी सिंध काबीना अॼु कर्ज़ माफ़ करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। इन ते तव्हां छा कमेंट कंदव? के इलेक्ट्रिक आहे, HDA आहे, उन सां गॾोगॾु शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, उनखां पोइ हेस्को, वापडा, SRTC, सुई सदरन गैस कंपनी, लिस्ट तमामु लंबी आहे सर। इन्हनि इदारनि जा कर्ज़ माफ़ करणु खपंदा गवर्नमेंट खे? इहा मूं एक्चुअली पढ़ियो कोन्हे, पर इहे त वफ़ाक़ी हुकूमत जा इदारा आहिनि, उन्हनि जा कर्ज़ हुकूमत कीअं माफ़ कंदी? मुंहिंजो त ख़्याल आहे त उन्हनि इदारनि जा पैसा रादर हुकूमत ॾे रहियल हूंदा। हुकूमत जा मिसाल OGGCL या सुई सदरन गैस कंपनी वटि कहिड़ा पैसा हूंदा? हा, यूनिवर्सिटी ओडीज़ ते हूंदियूं, पर पोइ उहा त हू स्टेट बैंक जे थ्रू कंदा न, हुकूमत खां त कर्ज़ कोन खणंदा आहिनि। अहिड़ी तरह जिन इदारनि जा तव्हां नाला खणो था, इन्हनि जूं हुकूमत लाइ कहिड़ियूं राहतूं हूंदियूं? मूंखे इहो थोरो कॉम्प्लिकेटेड थो लॻे, मूंखे इहो दिलि लाइन या डिटेल मां पढ़णु चाहींदुसि। मूं न ॾिठो आहे त इहा कहिड़ी कानून साज़ी थी आहे ऐं कहिड़ा कर्ज़ राइट ऑफ थिया आहिनि। नॉर्मली इहे इदारा कर्ज़ खणंदा आहिनि बैंकुनि खां, जी, बैंकूं राइट ऑफ शर्तनि ते कंदियूं, पर उहे उन्हनि जा बि हाणे तमामु स्टेट बैंक जी रेजिमेंट सख़्तु आहे ऐं उहे हाणे राइट ऑफ बि सवला नथा अचनि। छो बि इदारनि न कनि, इहो कोन थींदो, फर्दनि जा, कारखाननि जा, पोइ हिकिड़ो काबीना खां या किथां को वेवर ईंदो आहे तॾहिं वञी थींदो आहे। पर मूंखे इहो नथो सम्झ में अचे त सूबाई हुकूमत जे कर्ज़ कीअं माफ़ कंदी? हुननि सूबाई हुकूमत खां त कर्ज़ न कया हूंदा मुंहिंजे ख़्याल में। आई डोंट सी एनी रीज़न, पर मां इहो कानून पढ़ंदुसि त हिन ते कमेंट करे सघंदुसि। माज़रत, मूं कानून ॾिठो न आहे इहो, ठीकु आहे ताज़ो अॼु थियो सर। हूंदो। शर्जील इनाम मेमन साहब अॼु सिंध काबीना जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस बि कई, उन में उन बाक़ाइदा इहे नाला खयां आहिनि इदारनि जा त इन्हनि इदारनि जेके 1980 खां वठी 2013 ताईं कर्ज़ खयां हुआ, उहे कर्ज़ सिंध हुकूमत माफ़ करण जी मंज़ूरी ॾिनी आहे सिंध काबीना। इन ते मूंखे सम्झणा पवंदा, मां इहे प्रीमेच्योर कमेंट करणु मुनासिब नथो सम्झां। बिल्कुलु प्रेस कॉन्फ्रेंस बि न ॾिठी आहे, मूंखे कानून ऐं इन ते ॻाल्हाइण खां परे इहो मां सम्झणु चाहींदुसि, पर मूंखे आइडिया न आहे त सिंध हुकूमत खां हुननि कहिड़ा कर्ज़ खयां हूंदा जेके माफ़ थींदा। स्टेट बैंक जा ख़्याल कर्ज़ हुकूमत माफ़ नथी करे सघे, फेडरल गवर्नमेंट जा ख़्याल माफ़ नथी करे सघे, हुकूमत खां कहिड़ा कर्ज़ खयनि था, उहो मूंखे थोरो पढ़णो पवंदो हिन ते। महिरबानी, मां इहे पढ़ी पोइ बिल्कुलु ठीकु सर। कोशिशि कयूं पिया त तवानाई वारो वज़ीर इम्तियाज़ शेख साहब असांखे जॉइन कनि। उन्हनि इन जी तजवीज़ ॾिनी, हिकु त पब्लिक अकाउंट्स कमेटी ऐं इम्तियाज़ शेख साहब तवानाई वारे वज़ीर जे मातहत फाइनेंस कमेटी आहे, सब कमेटी, उन इहा तजवीज़ ॾिनी जंहिंखां पोइ इहे कर्ज़ माफ़ कया विया आहिनि। थैंक यू सो मच। सॼो सिस्टम ऐं डॉक्यूमेंट पढ़ी सम्झी पोइ का राय ॾेई सघंदी, ईअं तकड़ि में राय ॾियणु नामुनासिब आहे बिना पढ़ण जे। बिल्कुलु ठीकु सर। इन ते वरी ईंदड़ प्रोग्राम में बि ॻाल्हाईंदासीं। थैंक यू सो मच सर नसीर मेमन साहब। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अव्हांजो छा ख़्यालु आहे सर? गुज़िरियल ॾींहं खां वठी गॾियल पार्लियामानी इजलास में जेके बिल्स मंज़ूर कया विया ऐं उन्हनि ते जेका तनक़ीद थिए पई, ख़ासि तौर ते अहम हिकिड़े पार्लियामानी मेंबर पारां इहो चवणु त अंधी कानून साज़ी आहे ऐं पार्लियामानी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। महिरबानी महताब, मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक छा हूंदो त हिन वक़्तु जेका मौजूदु नेशनल असेंबली आहे, उन जी जेका लेजिस्लेटिव कमेटी आहे, पार्लियामेंट्री कमेटी फॉर लेजिस्लेशन, उन जो हिन वक़्तु चेयरमैन मुक़ररु कोन्हे।
हुनजा मेंबर त आहिनि पर हुनजो हुन ताईं चेयरमैन मुक़ररु कोन्हे। मूंखे ख़बर न आहे त वरी हुन खां पोइ जेका सेनेट जी स्टैंडिंग कमेटी हूंदी उन जी पोजीशन छा रही आहे। रूल्स एंड प्रोसीजर त वायोलेट कोई पहिरियों दफ़ो न थिया आहिनि। रज़ा रब्बानी शाह खे शायदि यादि हूंदो त हींअर गुज़िरियल मुंहिंजे ख़्याल में 15-20 सालनि खां वठी करे पाकिस्तान समूरे जूं क़ौमी ऐं सूबाई असेंबलियूं सभिनी जो रोल हाणे अहिड़ो वञी बचियो आहे जो फाइनेंशियल बिल बि तड़ तकड़ में हिकिड़े अधु कलाक जे अंदरि पेश थिए थो ऐं उहो असेंबली जे अंदरि टेबल थिए थो। पार्लियामेंटेरियंस खे हुनजी कापी बि कोन मिलंदी। उनजो जेका चइबो न उहो साइड में जेको इज़ाफ़ी एजेंडा हूंदी आहे उहा सब एजेंडा जेका असां ओॾी महिल अची वेंदी आहे। अहिड़े ई तरीक़े सां ॿिया जेके बि अहम बिल आहिनि जिन ते डायलॉग थियणु खपे, डिबेट थियणु खपे, न रुॻो इहो बल्कि ख़ुदि सोसाइटी जे अंदरि इन्हनि शयुनि ते डिबेट थियणु खपे त उन्हनि जो इन ते छा मौक़िफ़ हुजे थो। अॼुकल्ह त मीडिया में रुॻो असां वटि इशूज़ तॾहिं था अचनि जॾहिं उहो थी थो वञे पोइ मीडिया में बहस था कयूं, न त माज़ी में ईअं थींदो रहियो त जॾहिं बि प्रोपोज़ थींदो त प्रोपोज़ थियण खां पोइ उन ते पब्लिक डिस्कशन्स ओपन थींदा ऐं पोइ हुनजो ओपिनियन मेकिंग खां पोइ गवर्नमेंट माइंड मेकअप कंदी त आया इहो बिल जेको आहे जनरल बहितर थींदो फॉर द पब्लिक या जेको आहे सो न थींदो। त हाणे जेका शइ थी वई आहे उहा इहा आहे त ख़ुदि इन्हनि हुकुमराननि खे इहा ख़बर कोन्हे त बिल ठाहियो कंहिं आहे, बिल पेश कंहिं कयो आहे, उनजी टोटल ड्राफ्टिंग कंहिं कई आहे ऐं उनजो बेनिफिट कंहिंखे आहे। सभ खां अहम शइ जेका हूंदी आहे लेजिस्लेशन में उहा इहा हूंदी आहे त उनजो प्रीएम्बल जेको आहे सो डिफाइन कंदो आहे त इन मां बेनिफिट कहिड़ो थींदो ऐं कंहिंखे थींदो। जेकॾहिं इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द पब्लिक काई बि शइ थिए थी त पोइ त उहा शइ पब्लिक जे लाइ जॾहिं इंटरेस्ट में आहे त जॾहिं उहा टेबल थींदी पार्लियामेंट जे अंदरि त उन ते बहितर थी सघे थो। पर हाणे ख़ुदि इन्हनि हुकुमराननि खे ख़बर हूंदी आहे त फॉर द लार्जर इंटरेस्ट ऑफ पब्लिक न आहे पर फॉर द पर्सनल बेनिफिट ऑफ द गवर्नमेंट पर्सोनल्स ऐं कुझु जेके उन जा गठजोड़ी जेके थियनि था उन्हनि जे लाइ थिए थो। हाणे जॾहिं बिलनि जी नोयत ई इहा हुजे त हाणे ते वधीक बहस कहिड़ो थो करे सघिजे। हाणे इन में मिसाल तौर तव्हां हींअर जेका बिल जी नोयत आहे त जेकॾहिं उबूरी हुकूमत जेका अचे सिर्फ़ु इन जे लाइ थी त उनखे चूंडूं कराइणियूं आहिनि त कहिड़ी भला एॾी अहम जेका ज़रूरत पइजी थी वञे जो तव्हां उन्हनि खे उहे अख़्तियारात ॾींदो जेके चूंडियल हुकूमत खे हूंदा आहिनि। याने हू कंहिं बि आलमी इदारनि सां के मुआहिदा बि करे सघनि था, किन दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां बि मुआहिदा करे सघनि था ऐं अहम जेके मुल्की मुफ़ादनि जा के फ़ैसिला हुजनि उहे बि करे सघनि था। जिन मुल्की मुफ़ादनि खे तव्हां डिफाइन कयो था मुल्की मुफ़ाद, उन माण्हू जे वञण खां पोइ ख़ुदि तव्हां वरी चवंदा रहिया आहियो त इहे मुल्की मुफ़ाद में न हुया। अॼु ॾींहं ते भला हीअ हुकूमत डिफाइन करे ऐं जस्टिफाई करे त हिननि खां पहिरीं वारी हुकूमत जेके फ़ैसिला कया उहे मुल्की मुफ़ाद में हुया, ही चवंदा न उहे मुल्की मुफ़ाद में न आहिनि। जॾहिं चूंडियल हुकूमत खे क़बूल करण लाइ तयारु न आहियो त उन्हनि जेके फ़ैसिला कया उहे मुल्की मुफ़ादनि में न आहिनि। त जेका उबूरी हुकूमत ईंदी चाहे 60 ॾींहंनि जे लाइ हुजे या 90 ॾींहंनि जे लाइ हुजे या बदकिस्मती सां पोइ जनरल जावलक वांगुरु या परवेज़ मुशर्रफ वांगुरु उहा 11 सालनि ताईं ऐं 9 सालनि ताईं जेकॾहिं हली वञे त को गुमान बैद कोन्हे त इहो नथो थी सघे त पोइ तव्हां छा कंदव? पोइ उन जा कंहिंखे मयारी ॾींदव ऐं उन खां पोइ ख़ुदि माज़ी में जेके तव्हांजा उबूरी हुकुमरान आया उहो मुइन कुरैशी साहब हुजे या अज़ीज़ कहिड़ो नालो हुनजो शौकत अज़ीज़ हफ़ीज़ शेख, शौकत अज़ीज़ शौकत हुजे, अज़ीज़ इम्पोर्ट इन्हनि करे आयो हुयो सर। जी साईं, उन्हनि जा सभु जेके बि फ़ैसिला हुया कंहिं ग्रीन रिवोल्यूशन ते आंदो, कंहिं वाइट रिवोल्यूशन ते आंदो, कंहिं कहिड़ा ते आंदा, उन्हनि सभिनी फ़ैसिलनि खे तव्हां अॻिते हली करे चयो त उन्हनि सभिनी जा नुक़सानात थिया। त हाणे हीअ शइ जेका थिए पई त उन मां ख़दशा इहे आहिनि, सभ खां वॾो ख़दशो उहो इहो आहे त याने चूंडूं जल्दी कोन पियूं थियनि। हिकिड़ो त इन मां इहा शइ अंडरस्टैंडिंग थिए थी। ॿी जेका शइ आहे त जेकॾहिं आर्मी एक्ट में इहा तरमीम कयो था त 2 सालनि जे बजाए हाणे 5 सालनि ताईं उनखे खणी था वञो त छा मौजूदा जेको चीफ आहे उनजी एक्सटेंशन तव्हांजी यकीनी बणिजी वई आहे त हाणे उहो ईंदड़ 5 सालनि ताईं उहो वेठो हूंदो, जंहिंजे करे इन विच में जेकॾहिं को बि उनजो बेच फेलो या उनजे पूरे इन मां सिस्टम मां केर बि रिटायर थिए थो त उहो कंहिं बि मामले खे ॿाहिरि न आणे, का बि शइ जेका असां पॉलिटिकलाइज़ न करे। हाणे जॾहिं तव्हां ऑलरेडी हिकिड़ो एक्ट हुयो तव्हां उनजे बावजूद बि भला सिटिंग जॾहिं उहे वेठा हूंदा आहिनि तॾहिं सियासी मामलनि में मुदाख़लत कंदा आहिनि, उन्हनि ते त पाबंदी लॻे कोन थी। ऐं उन खां पोइ भला हलो छॾियो, तव्हांजे एक्ट में मौजूदु आहे त जेको बि उहो थिए थो चीफ जेको आहे निकिरण खां पोइ उनखे 2 सालनि ताईं मुल्क बि न आहे छॾिणो, ॿाहिरि कंहिं सर्विस खे बि जॉइन न आहे करिणो। तव्हां त उनजे लाइ बि स्पेशल ऑर्डर ॾेई छॾिया। जनरल राहिल शरीफ़ जो छा हो, उन त टाइम खां अॻु में वञी करे ॿाहिरि जी हिकिड़े जेको आहे
अलायंस जी वञी करे कमांड संभाले छॾी त सुभाणे जेकॾहिं के अहिड़ा मामला थियनि था त उन ते छा हुजणु खपे। त मुंहिंजे ख़्याल में ही सभु जेके शयूं आहिनि न, इन्हनि जो सभिनी जो सबबु छा आहे, उहो आहे पर्सनल वेस्टेड इंट्रेस्ट कुझु फ़र्दनि जा। क़ौमी मुफ़ादनि जे लाइ जेकॾहिं काई बि शइ थिए त उहा बिल्कुलु असां सभिनी खे बहितर लॻंदी, क़बूल हूंदी, पर उन जो तरीक़ेकार बि उहो हुजणु खपे। उहा सॼी पब्लिक खे ख़बर पए त इन जो नफ़ो नुक़सान छा आहे, इहा शइ छाजे लाइ थिए पई, ऐं इन जो हिन वक़्त ताईं जेकॾहिं इहा शइ न थी हुई त उन जा नुक़सानात कहिड़ा थिया, ऐं जेकॾहिं हाणे तव्हां अॼु इहो बिल पास कयो था त उन जा अॻिते हली करे असांखे फ़ाइदा कहिड़ा पवंदा। त उहा त शइ काई बि कोन थी थिए। त मुंहिंजे ख़्याल में ही तड़ तकड़ में जेके बिल पेश कया था वञनि ऐं जेके उहे पास कराया था वञनि, अॻिते हली करे ख़ुदि इहे हुकूमतूं पाण पछताईंदियूं, पाण इन्हनि खे इहो अहसासु थींदो त हुननि इहे ग़लति फ़ैसिला कया जंहिंजे नतीजे में हाणे उन्हनि खे खेनि भोगणो पए थो। त मुंहिंजे ख़्याल में मौजूदा PDM जूं जेके जमायतूं आहिनि उनखे सोचणु घुरिजे त कुझु अख़्तियारात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ईंदड़ निगरान सेटअप में उन्हनि हुकूमतुनि खे सिर्फ़ु इहे हुजणु खपनि त हू शफ़ाफ़ चूंडूं कीअं कराइनि, ऐं उन्हनि शफ़ाफ़ चूंडुनि खां पोइ पुरअमन तरीक़े सां जमहूरी तौर ते उहो इक़्तिदार मुंतक़िल करे कंहिं चूंडियल हुकूमत खे कीअं जेको आहे सो उनजे हवाले करे वञनि। इन खां सवाइ जेकॾहिं कुझु बि कंदव त तव्हां माज़ी में बि चवंदा रहिया आहियो, हिन वक़्त ताईं जेके बि हुकुमरान लथा आहिनि उन्हनि मां अॼु ॾींहं ताईं कंहिं बि इहो क़बूल न कयो आहे त माज़ी में जॾहिं आऊं वज़ीर आज़म हुउसि त मुकमिल मुल्क जो अख़्तियार मूं वटि हुयो, फ़ैसिलनि जी डिसीशन जो पावर मूं वटि हुयो, जेके बि मामला थिया उहे ख़ारजा तोड़े दाख़िला उहे सभु मूं वटि हुया। सभिनी जो हमेशह इहो रहियो आहे त हू हिकिड़े अंडर अम्ब्रेला कमु पिए कयो, हुननि खे त मजबूरन सिर्फ़ु जेको आहे सो इहे सभु शयूं येस करणियूं पिए पयूं, पोइ चाहे उहो तव्हांजी साबिक़ा हुकूमत हुजे, हिननि जी पंहिंजी मियां शरीफ़ जी जेका असां माज़ी जी हुकूमत हुजे, पीपुल्स पार्टी जूं 88 खां वठी करे जेके बि हुकूमतूं हुजनि, अॼु ॾींहं ताईं मूं त कॾहिं न ॿुधो आहे त कंहिं हुकूमत इहा दावा कई हुजे ऐं क़बूल कयो हुजे त हुननि चूंडुनि जे ज़रिए इक़्तिदार हासिल करे मुल्क जे मथां मुकमिल अख़्तियार रखियो ऐं उन में ई उहे सभु शयूं उन्हनि कयूं। ऐं हाणे तव्हां ॾिसजो उन खां पोइ जेको कुझु थींदो त पोइ ही वरी सभु इहे पाण चवंदा त असां खां त ॾंडे जे ज़ोर ते इहे सभु शयूं करायूं वयूं। जीअं हींअर साबिक़ा वज़ीर आज़म बि ईअं ई चए थो त अॻे जेके बि इहे बिल तड़ तकड़ में पेश थिया उहे सभु जेको आहे सो कंहिं ॿिए जी मर्ज़ीअ ते पेश थिया ऐं उन्हनि जा पंहिंजा मुफ़ाद हुया। ऐं हाणे बि शायदि को अॻिते हली करे तव्हां वरी ईअं ई चवंदो त कंहिंखे एक्सटेंशन ॾियणो पइजी वियो, कंहिंखे जेको आहे सो को ॿिया मामला हुया जिन में हुनखे एडजस्ट करिणो हुयो, जंहिंजे करे उहे सभु शयूं तव्हां खां थी वयूं। जी मेहता। ठीकु आहे इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, शुरू में मां काफ़ी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई, ठीकु आहे कानून साज़ी थी, पार्लियामेंट खे हक़ आहे कानून साज़ी करे, पर जंहिं आर्टिकल जो मूं ज़िक्र कयो, रज़ा रबानी साहब ऐं ॿियनि पार्लियामेंटेरियन ज़िक्र कयो त आर्टिकल 230 में वाज़े आहे त निगरान सेटअप जेको ईंदो उनजो कमु कहिड़ो आहे ऐं कहिड़ो कमु उहो करे सघे थो। माज़ीअ में कॾहिं इन जी ज़रूरत पेश न आई ऐं हिन वक़्तु अहिड़ी ज़रूरत छो पेश आई, छाजे करे निगरान सेटअप खे एतिरो मज़बूत बणायो वियो, ऐं ख़ासि तौर ते वरी पार्लियामेंटेरियन इहो चवनि त जेके इख़्तियार असांखे बि न मिलंदा आहिनि चूंडी अचण खां पोइ, उहे इख़्तियार निगरान वज़ीर आज़म या निगरान सेटअप खे ॾिना पिया वञनि। हाणे उहो अख़्तियार त ख़ैर मां तव्हांखे ॿुधाए छॾिया, वरी हुनखे मां कंहिं ॿिए अंदाज़ में पेश थो करे छॾियां। जी पर माज़ी में जेको मां तस्करो कयां पियो त माज़ी में अहिड़ो टर्मोइल माना अहिड़ी का जंहिं स्टेज ते मुल्क खे पहुचाए छॾियो आहे असां, इन स्टेज ते माज़ी में कॾहिं बि कंहिं बि निगरान हुकूमत में मुल्क इन स्टेज ते न हो। एक्सक्यूज़ मी जी मुंहिंजो इशारो आहे त तव्हां मोइन कुरैशी वारी असां ॻाल्हि उनखे एग्ज़ाम्पल पेश कंदा आहियूं, हालांकि महिमान अदाकार हो शौकत अज़ीज़ जेको आहे इहो पंहिंजो इन बि इहो बि महिमान अदाकार हो। हाणे त नाला बि हिन जा न ईंदा आहिनि जेके महिमान अदाकार आया, प्राइम मिनिस्टर असांजा थिया ऐं हलिया विया। उन में माज़ी में जेके इहे महिमान अदाकार ईंदा रहिया, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, डॉक्टर जमील साहब माज़रत तव्हांखे इंटरप्ट कयो सर, इम्तियाज़ शेख साहब जॉइन करे चुका आहिनि, उन्हनि सां थोरी ॻाल्हि ॿोल कयूं पोइ कंटिन्यू कयूं पिया। सर इम्तियाज़ शेख साहब, थैंक यू सो मच सर, अस्सलाम वालेकुम, आवाज़ अचे पियो ताईं? वॾी महिरबानी अवां जॉइन कयो सर। सिंध काबीना में अहम फ़ैसिला जेके कया विया उहो त ठीकु आहे, पर हिकिड़ो फ़ैसिलो इहो कयो वियो त पब्लिक अकाउंट्स कमेटी ऐं अवां जे मातहत जेका फाइनेंस जी सब कमेटी आहे एनर्जी डिपार्टमेंट जी, उन जेको कर्ज़ु माफ़ु करण जी सिफारिश कई हुई उन जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। कुझु अहम इदारा आहिनि जिन सरकार खां कर्ज़ु वरितो हुयो 1980 खां वठी 2013 ताईं, उहे कर्ज़ माफ़ु कया विया सर, इन जी ज़रूरत छो पेश आई सर?
ही कर्ज़ जेके आहिनि इहे हिकु रूटीन प्रोसेस आहे। जेके कर्ज़ न मिली सघंदा आहिनि या जेके मतिलबु बैड लोन डेट्स हूंदा आहिनि उहे मतिलबु हिकु रूटीन जे तहत पब्लिक अकाउंट्स कमेटी जेका सभिनी खां सूबे में अकाउंट्स जे हवाले सां वॾी हिकिड़ी पंहिंजो आहे इदारो आहे बॉडी आहे, उहा रिकमेंड कंदी आहे फाइनेंस डिपार्टमेंट खे। जी उहो फाइनेंस वारनि जेका आहे कैबिनेट जी सब कमेटी आहे उन में खणी आया ऐं उन्हनि ॿुधायो त जेका उन्हनि जेके बि इदारा आहिनि हिननि खां कंहिं बि सूरत में इहे लोन वापसि नथा थी सघनि पिया ऐं उहे इदारा उहे आहिनि जेके हाणे बि गवर्नमेंट खां मुख़्तलिफ़ मदनि में इमदाद वठनि था या ग्रांट्स वठनि था, पंहिंजे पेरनि ते बीठल न आहिनि ऐं इहे मतिलबु तव्हांखे वापसि नथी सघंदा सरकार खे। ऐं इदारा सभु सरकारी आहिनि, उहे गवर्नमेंट जा इदारा आहिनि जेके मतिलबु मुख़्तलिफ़ कम कनि पिया, गवर्नमेंट जा आहिनि, वाटर बोर्ड आहे या अहिड़ा इन क़िस्म जा ॿिया इदारा आहिनि जेके मतिलबु गवर्नमेंट जी ग्रांट्स ते अॼु बि हलनि था। त उन हवाले सां इहे जेके लोन आहिनि इहे काफ़ी पुराणा लोन आहिनि, इहे 85-86 जा लोन बि हिन में शामिल अथव ऐं मतिलबु उन खां पोइ इहो काफ़ी सालनि खां लोन वठंदा रहिया लेकिन शायदि वापसि न थी सघिया। पोइ उन खां पोइ मतिलबु इहो सिर्फ़ु पेपर्स ते रिकॉर्ड में हुया, वापसी जो उन्हनि जो को बि न हुई। उहा पोइ डिस्कशन थी असांजी कमेटी में बि ऐं काबीना में बि इहो थियो, पोइ इहो ई फ़ैसिलो थियो त इहे इदारा उहे ई असां खां पैसा वठनि था मुख़्तलिफ़ जायुनि ते त उहे वापसि त पैसा इहे न करे सघंदा, त इन करे हिननि खे ख़तमु कयो वञे ऐं पब्लिक अकाउंट्स कमेटी जॾहिं रिकमेंड कंदी आहे त पूरा मतिलबु जेके पाकिस्तान जा कानून आहिनि जंहिंजे तहत इहो थी सघे थो ऐं जेके उनखे इख़्तियार आहिनि उहे मतिलबु साम्हूं रखी फ़ैसिलो कंदा आहिनि ऐं उन खां पोइ इहा शइ ईंदी आहे गवर्नमेंट वटि ऐं गवर्नमेंट उनजो फ़ैसिलो कंदी आहे। ठीकु आहे। इम्तियाज़ साहब अवां काफ़ी एक्टिव रोल प्ले कयो पिया, मुख़्तलिफ़ मनसूबा आहिनि जिन ते अवां कमु कयो पिया, अवांजो डिपार्टमेंट कमु करे पियो। के इलेक्ट्रिक जे हवाले सां बि कुझु ॾींहं पहिरियां अवां काफ़ी सख़्तु रद्दमल ॾिनो ऐं तहफ़ुज़ात जो इज़हार कयो। अवां चयो त के इलेक्ट्रिक सां जेको मुआहिदो आहे उन ते बि नज़रसानी करण जी सख़्तु ज़रूरत आहे, उन्हनि खां टैक्स वठणु खपे। उन इदारे जो कर्ज़ु कीअं माफ़ु कयो गवर्नमेंट? उन खां त हालांकि वठणु खपे जेको अवाम जो रतु थो चूसे, आए ॾींहुं बिलनि में इज़ाफ़ो पियो करे। सर ॾिसो उहे लोन मुख़्तलिफ़ हदनि ते आहिनि। इहे त कराची इलेक्ट्रिक जा पैसा सिंध सरकार ॾे बि आहिनि, फेडरल सरकार ॾे बि आहिनि, माण्हुनि ॾे बि आहिनि। उहो बि मतिलबु नुक़सान वारो इदारो आहे, उन में बि को फ़ाइदो कान्हे को ऐं सिर्फ़ु छा आहे त इहे डिस्कोर्स जेके बि आहिनि फेडरल गवर्नमेंट जा उहे बि नुक़सान में आहिनि ऐं तव्हांखे पाण ख़बर आहे त अरबन रुपयनि जा ड्यूज़ उन्हनि जा आहिनि। उहे पैसा किथां ॾींदा? पघारनि जे लाइ पंहिंजे माण्हुनि जा पैसा उहे मुख़्तलिफ़ ज़रियनि सां गवर्नमेंट खां वठनि था या इदारनि खां या बैंकुनि खां वठनि था पिया ऐं कई सौ अरबनि जा जेके कराची इलेक्ट्रिक जा सुई गैस ॾे आहिनि, मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि ॾे आहिनि, फेडरल गवर्नमेंट ॾे आहिनि कई सौ अरब जेके हुनखे सब्सिडी में ॾियणा आहिनि। हाणे उन्हनि खां तव्हां कीअं पैसा वठंदव? उन्हनि वटि जॾहिं पंहिंजो बैलेंस शीट ते आहे जेका हुनजी जेको हुनजो अकाउंट्स वारो सिस्टम आहे उनमें उहे लोन ते आहिनि ऐं उहे मतिलबु पैसा नुक़सान में आहिनि, उहे कंपनियूं ऐं नथियूं ॾेई सघनि त उन खां वठण जो न हो ऐं इहो पूरो हिकु प्रोसेस सां थियो आहे। ईअं न थियो आहे जो मतिलबु पेश थियो ऐं हुनखे थियो। इहो पब्लिक अकाउंट्स कमेटी जे जेका असेंबली जो हिसो आहे, असेंबली मां ई हुनजी पैदावार आहे, उन्हनि इहो रिकमेंड करे मोकिलियो ऐं हुन खां पोइ हुन ते काफ़ी ॿ दफ़ा या 3 दफ़ा कैबिनेट में आयो, उन खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो। इम्तियाज़ शेख साहब, कचिरे मां कराचीअ में बिजली ठाहिण जे मनसूबे जी अवां शुरूआति कई, कुझु ॾींहं पहिरियां ग्रीन एनर्जीअ जे हवाले सां बि अवां मनसूबे जी शुरूआति कई। उहे मनसूबा किथे पहुता सर? शुरू थींदा? अवाम खे इन मां फ़ाइदो पवंदो? इहे जेके बि मनसूबा एनर्जी जा आहिनि उहे काफ़ी वक़्तु वठंदा आहिनि, कई साल वठंदा आहिनि। थर में बि तव्हां ॾिसो मतिलबु केतिरा साल लॻा तॾहिं वञी अॼु उहो थर कमाए थो ऐं कोयले सां उहो बिजली जब पैदा थिए थी पई। हिननि जो बि हिननि खे टाइम लिमिट्स पंहिंजूं आहिनि। हे ॿई आहिनि 50-50 मेगावाट जा 2 आहिनि मनसूबा जेके हिन वक़्तु तेज़ी सां पंहिंजो कमु कनि पिया। पेपर वर्क थिए पियो, ज़मीन हुननि खे हवाले करे छॾी आहे, उन ते मतिलबु जेके स्टडीज़ आहिनि उहे स्टडीज़ हुन ते थियनि पियूं ऐं इनशा तव्हां ॾिसंदव त जेका शइ असां ट्रैक ते विधी आहे उनजो रिज़ल्ट निकिरंदो ऐं उहो कंपनियूं उहे कमु कनि पियूं हुते ऐं उहे मां कुझु ॾींहं अॻु में हुन में मीटिंग कई हुई। जेके बि हुननि जा टाइम लाइन्स हुयूं उन ते उन्हनि खे उन ते कमु हले पियो ऐं उन ते पूरा आहिनि। अॻिते पोइ हिते कुझु जायुनि ते कुझु मसइलनि मसाइल में हुया जेके असां हुनखे हल करे ॾिना आहिनि। हाणे इनशा पंहिंजे कम सां आहिनि ऐं पंहिंजे टाइम ते उहे पंहिंजा मनसूबा लॻाईंदा। शेख साहब लास्ट सर, कहिड़नि इलाइक़नि में इन्हनि मनसूबनि जे लाइ ज़मीन अलॉट कई वई आहे? केतिरी ज़मीन अलॉट कई वई आहे ऐं केतिरो वक़्तु लॻंदो सर? इहा ज़मीन जेका आहे उहा जेका लैंडफिल साइट आहे उते ई लॻल आहे, अंदरि ई आहे, लैंडफिल साइट में ई आहे
उन्हनि खे शायदि 25 एकड़ आहे या 20 एकड़ जे क़रीब आहे, मूंखे हिन वक़्तु यादि कहिड़े नाहे। इलाइक़े में सर? इहो पर जेको लैंड फिल साइट आहे जिते कचिरो जमा थींदो आहे न, ठीकु सर। बल्दिया साइट ते आहे, माना हब साइट ते। उन साइट ते वॾी जिते पूरो कराची जा कचिरा जेके आहिनि गोंद पास ऐं इहे जेके आहिनि जाम चकिरो, इहे 2-3 इलाइक़ा आहिनि जिते पूरो कराची जो कचिरो जेको आहे गॾु थींदो आहे ऐं उहो उते डंप थींदो आहे। त उते उनखे लैंड फिल साइट चवंदा आहिनि। उते लैंड फिल साइट जे अंदरि ई उन्हनि खे ॿिन्ही कंपनियुनि खे ज़मीन ॾिनी वई आहे। उतो कचिरो खणंदा, उते ई बिजली ठाहींदा ऐं उन खां पोइ उहा कराची इलेक्ट्रिक खे ॾियनि या ॿिए कंहिं इदारे खे ॾियनि। केतिरो वक़्तु लॻंदो सर हिन में मनसूबे में अंदाज़न? तो हिननि खे असां ॾिने, हिननि खे असांखे तक़रीबन कोई 10 महीना खनि थिया आहिनि जी। ऐं हिननि खे घटि में घटि 1-1.5 साल ॿियो लॻी वेंदो, तॾहिं वञी ग्राउंड ते ईंदा। हिन वक़्तु स्टडीज़ थियनि पियूं हिन जूं, हिन जा ॿिया मसइला मसाइल हुआ उहे सभु हल थी विया अथनि, स्टडीज़ अथनि ऐं उहो ग्राउंड बि ज़मीन बि हुननि खे ॾेई छॾी आहे उते। हाणे उन्हनि वटां ऐं इनशाला जल्दी तव्हांखे उते नज़र ईंदो, उते ग्राउंड ते कमु शुरू थींदो। तक़रीबन हुनखे 1.5 साल खनि लॻी वेंदो, माना कंप्लीट थियण में 1.5 या 2 साल लॻी वेंदा। ठीकु आहे, वॾी महिरबानी सर। इम्तियाज़ शेख साहब, तव्हां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई प्रोग्राम व्यूज़ टाइम में। तवानाई वारा वज़ीर आहिनि इम्तियाज़ शेख साहब, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, 50 मेगावाट जा 2 जेके मनसूबा आहिनि कचिरे मां बिजली ठाहिण जा, उन्हनि ते बि कमु हले पियो। पर जंहिं टॉपिक ते ॻाल्हि ॿोल कईसूं त सिंध हुकूमत कहिड़ी रीति इन्हनि सरकारी इदारनि जा कर्ज़ माफ़ कया, त उन्हनि जे हवाले सां काफ़ी अहम मालूमात शेयर कई इम्तियाज़ शेख साहब। सर मेहताब थोरो असांखे छॾियो न, त कुझु सुवाल हुया जेके पुछूं हा त मां बि पुछां पियो। सर इम्तियाज़ शेख साहब बेसिकली ट्रेवलिंग में हुया ऐं उन्हनि खे मां वरी बार रिक्वेस्ट कई, हिन वक़्तु उन्हनि जॉइन कयो। जी, 1-2 शयूं असां बेसिक उन खां पुछियूं। हिकिड़ो त टोटल क्वांटम केतिरो आहे, ऐं ॿियो जॾहिं के इलेक्ट्रिक जी ॻाल्हि था कयो त के इलेक्ट्रिक जा वाजिबात गवर्नमेंट ते बि हूंदा, त उहा उहे उन्हनि ॻाल्हि कई बजाए बिल्कुलु। के इलेक्ट्रिक खे लोन माफ़ करण जे तव्हां हुननि जे वाजिबात सां जेको आहे उनखे बैलेंस छो था कयो? ऐं ॿियो ईअं ई OGDC जेको आहे वफ़ाक़ी इदारो आहे, ऐं वफ़ाक़ी इदारे ॾे जेकॾहिं सिंध हुकूमत जा जेके आहिनि पैसा के लोन जी बद में रहियल आहिनि, त वफ़ाक़ी इदारे जा ख़ुदि वापदा जा ऐं ॿियनि जा वरी वाजिबात सिंध हुकूमत ते थियनि था, त उहे उन में एडजस्ट छो था कजनि? त सिंध हुकूमत एॾी अमीर आहे, उन वटि एतिरा पैसा आहिनि जो हू पंहिंजा लोन त माफ़ करे सघे थी 86 खां वठी करे हिन वक़्त ताईं, ऐं बाक़ी जेकॾहिं हुननि जा जेके बिल आहिनि उहे असांखे पे करणा आहिनि, त इहो किथे जो सही सोच या डिसीजन थींदो? शाहूकार सिंध जो आवाम ग़रीब जो ग़रीब ई रहंदो। इनाम भट्टी साहब। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, तव्हां कंटिन्यू कयो प्लीज़ सर। जी जी, इनखे जेको चवंदा आहिनि लेजर एडजस्टमेंट, माना बिटवीन द गवर्नमेंट जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, जेको तव्हांजा पैसा मुॾे आया गवर्नमेंट डिपार्टमेंट जा आहिनि, ॿिए डिपार्टमेंट जा मूंखे ॾियणा आहिनि, हू उनखे लेजर एडजस्टमेंट चवंदा आहिनि। उहो पहिरियां बि थींदो आयो आहे। उन खां जे वधी वञे त पोइ उहा ॻाल्हि जेका आहे पब्लिक अकाउंट्स कमेटी बि वञी सघे। ऐं उन में ऑडिट पैराग्राफ पब्लिक अकाउंट्स कमेटी आहे दरअसल छा, उहो हीअ आहे त जिते ऑडिट ऑब्जेक्शन थींदा आहिनि उहे पहिरियां उन महकमे खे चांस ॾिनो वेंदो आहे त तव्हां हिनखे ऑडिट ऑब्जेक्शन खे तव्हां जस्टिफाई कयो ऐं ख़तमु करायो। तव्हां ही जेके तव्हां ते ऑब्जेक्शन आहे तव्हां ख़तमु करायो कयो पाण। अच्छा, पोइ मिसाल जे तौर ते उन्हनि खे तव्हां कर्ज़ु वरितो, कर्ज़ु नथा ॾेई सघनि, उन्हनि खे उहे किस्तूं ॾियणियूं आहिनि, त उन्हनि डिपार्टमेंट फर्ज़ कयो ते इन मामले में वाटर एंड सीवेज बोर्ड आहे, त वाटर एंड सीवेज बोर्ड चवे त असां वटि पैसा ईंदा आहिनि, असां कर्ज़ु न मिलियो आहे। त ऑडिटर्स जेके आहिनि ऐं उन्हनि एग्रीमेंट थियल आहे बैंक सां, त ऑडिटर खे पैराग्राफ लिखी छॾींदा त बाबा हीअ ऑडिट ऑब्जेक्शन आहे, हिननि पंहिंजी किस्तूं न ॾिनियूं आहिनि ऐं इहे अॻिते वञी प्रॉब्लम लाइक थिए। हू जे उन लिमिटेड पीरियड में उन पैराग्राफ खे ठीकु न कनि त पोइ हू अॻिते वञी ड्राफ्ट पैराग्राफ थींदो आहे। ड्राफ्ट पैराग्राफ खां बाद उहो पब्लिक अकाउंट कमेटी में हलियो वेंदो आहे। पब्लिक अकाउंट कमेटी पोइ घुराईंदी आहे, उन्हनि खे पेशी कंदी आहे। उन खां बाद उहो डिसाइड कंदी आहे त इनखे या त को सज़ा जज़ा वारो कनि, जेको उन ते आहे पेनल्टी आहे, उन ते ॿियूं जेके सरकारी अफ़सरनि खे उन ते तजवीज़ थियल आहिनि त कहिड़ी उन्हनि खे डिसिप्लिनरी एक्शन छा वठिबो, ऐं उन खां अलावा हू को डिसाइड कंदा आहिनि त इनखे इहे जेको आहे सरकार जे खाते में राइट ऑफ कयूं या। पर हीअ त सरकारी पैसनि जी ॻाल्हि आहे न, बैंक वारा त न छॾींदा। ठीकु सर। बैंक वारा त जेकी तव्हां उन्हनि वरिती आहे उन्हनि कोलेट्रल, बैंक हमेशह वठंदी आहे कोलेट्रल। उन्हनि सिंध सरकार खां या उन महकमे खां जेका
गारंटी बॉन्ड वरितो हूंदो, जेको कोलेटरल वरितो हूंदो, उहो कीअं छॾींदा? त इन करे ही ॻाल्हि जेका आहे पब्लिक अकाउंट वारी, जेके इन पब्लिक अकाउंट जे क़ाइदे कानून मूजिबि आहे, उहो त पंहिंजो ऑडिट पैराग्राफ, ड्राफ्ट पैराग्राफ, पब्लिक अकाउंट कमेटी वारा जेके पैराग्राफ अची वेंदा आहिनि, जेके सेटल थींदा आहिनि, जंहिंमें ऑडिटर जनरल जी बि रिपोर्ट हूंदी आहे, अकाउंटेंट जनरल जी बि ऑडिट रिपोर्ट हूंदी आहे, उन ते उहो करे था सघनि। उन खां अलावा असांखे इहो बिल पढ़ी सम्झणो पवंदो, त उन खां बाद उहो ख़बर पवंदी त छा आहे। पर अल्टीमेटली इहो नुक़सानु टैक्स पेयर खे थियो, जिथे बि राइट ऑफ थींदो नुक़सानु टैक्स पेयर खे थींदो उहो, छो जे बैंक जेके प्रॉफिट कमाइनि था पिया पंहिंजे प्रॉफिट में, उहो एतिरो था कमाइनि, उन प्रॉफिट मां हू जे टैक्स राइट ऑफ कंदा त पंहिंजे प्रॉफिट मां कनि, न त उन जो MNC जेको आहे मिनिमम कैश रिक्वायरमेंट बैंक में जेका रखंदो आहे स्टेट बैंक जी, उहो घटिजी वेंदो, उहो स्टेट बैंक सां हुननि जो मसइलो थी पवंदो। इहो काफ़ी कॉम्प्लिकेटेड मैटर आहे। इनखे ऐं कोलेटरल उहो ज़ब्त करे वठंदा पंहिंजो जेको बैंक वारो आहे। मिसाल तौर ते उहो कंहिं लोन था ॾियनि वाटर एंड सीवेज बोर्ड खे, त तव्हां जनरेटर घुरायो 5000, उहो 5000 जनरेटर जी कोलेटरल आहे, त उहो ज़ब्त करे वठंदा हुनजी जेकी बाक़ी किस्तूं रही हूंदी उन जे बदिरां। या ॿी का ज़मीन उन्हनि रखाई हूंदी कोलेटरल किथे, उहो ज़मीन कोर्ट में वञी पंहिंजे नाले ते कराए वठंदो बैंक। त हीउ सिलसिलो हूंदो आहे। बहरहाल हिकु जनरल बिल अचे, बिल्कुलु सर, इन जा डिटेल्स अचनि त पोइ ईंदड़ प्रोग्राम में बि इन ते वरी वधीक तफ़सीली ॻाल्हि ॿोल करे सघंदासीं। थैंक यू सो मच सर, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। थैंक यू सो मच सर, प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब, वॾी महिरबानी अवांजी। नसीर मेमन साहब, अवांजी वॾी महिरबानी। इम्तियाज़ शेख साहब जॉइन कयो, उन्हनि जी वॾी महिरबानी। डॉक्टर अयूब शेख साहब अॼु असांखे जॉइन न करे सघिया। नाज़रीन, प्रोग्राम में अहम मामला जेके ॿ ख़ासि तौर ते पार्लियामेंट जे गॾियल इजलास में जेके बिल जी मंज़ूरी ॾिनी वई, आर्मी एक्ट तरमीमी बिल, इलेक्शन एक्ट तरमीमी बिल, उनखां पोइ वरी सिंध हुकूमत सिंध काबीना जे ॾुखे इजलास में जेको सरकारी इदारनि जा कर्ज़ माफ़ कया, इन्हनि ते ॻाल्हि ॿोल थी। इम्तियाज़ शेख जो मौक़िफ़ वरितो, छाकाणि त पब्लिक अकाउंट्स कमेटी जी सिफ़ारिशुनि खां पोइ तवानाई वारे वज़ीर जेको एनर्जी डिपार्टमेंट आहे, उन जी फाइनेंस बाबति सब कमेटी आहे, उन बि इन्हनि कर्ज़ माफ़ करण जी सिफ़ारिश कई हुई, जंहिंखां पोइ इन्हनि कर्ज़ माफ़ करण जी काबीना मंज़ूरी ॾिनी। इम्तियाज़ शेख साहब जो मौक़िफ़ सामने रखियो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।